अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवां खे भली कार। नाज़रीन, बुलेटिन में अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे में ॿोॾि दौरान 1.5 करोड़ माण्हू बेघर थिया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि लाइ 15 लख ख़ैमा घुर्जनि। राशन लाइ बि सभिनी सां राब्ता करे रहिया आहियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिबि हैदराबाद में शहबाज़ हाल में इजलास बाद वॾे वज़ीर मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुकूमत खां मुतालबा ऐं शिकायत करणु ॿोॾि मुतासिरनि जो हक़ आहे। ॿोॾि मुतासिरनि में सब्र ऐं सहब ख़त्म थी वई आहे। हुकूमत बि सब्र छॾियो त ॾुखियायूं वधी वेंदियूं। हुन चयो आहे त सिंध जी ज़मीन ते 120 MAF पाणी आयो आहे। माहिरनि तजवीज़ ॾिनी आहे त पाणीअ खे घुमायो। ॿुधायो वञे त पाणीअ खे कीअं घुमाए सघिजे थो। उन खां अॻु इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहबाज़ हाल में थियल इजलास में मवासिलात जे वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, आबपाशी जे वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं ॿियनि बि शिरकत कई। इजलास में हैदराबाद खां सखर मोटरवे ते कमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में उमरकोट, केटी बंदर ऐं घारो समेत मुख़्तलिफ़ शाहराहुनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। वॾे वज़ीर चयो आहे त इंडस हाईवे ते 8 खां 10 फुट पाणी मौजूदु आहे। अल्लाह जी तरफ़ खां आज़माइश आई आहे। ॿिए तरफ़ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह तालके शुजाबाद बलोचाबाद वटि क़ाइमु टेंट सिटीअ जो दौरो कयो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह मीरवा गोरछाणी पहुची बरसाति ॿोॾि मुतासिरनि लाइ क़ाइमु टेंट सिटीअ जो दौरो करे मुतासिरनि खां हाल अहवाल वरिता। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु MPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, MPA मीर तारिक अली ख़ान टालपुर, DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार महर, SSP मीरपुर ख़ास कैप्टन रिटायर असद चौधरी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।